ठकराटो में मेडिकल स्टोरन ते मुद्दे खारिज दवाओं विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल स्टोर मालिक ॻोठाणे कमरुद्दीन महर के मुद्दे खारिज इंजेक्शन दी छड़ी आहे। ॻोठाणे पारां मेडिकल स्टोर मालिक के मुद्दे खारिज इंजेक्शन ॾियण तां शिकायत कई वई आहे। मेडिकल स्टोर मालिक जो चवण हो त इंजेक्शन कंपनी तरफां ई एक्सपायर आयल आहे। ॻोठाणे तरफां वीडियो बयान जारी कंदे सिहत खाते के नोटिस वठण जी अपील कई वई आहे। हीअ हम ख़बर असां शेयर कयूं पिया। ठकराटो में मेडिकल स्टोरन ते मुद्दे खारिज दवाओं विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल स्टोर मालिक ॻोठाणे कमरुद्दीन महर के मुद्दे खारिज इंजेक्शन ॾिनी आहे। ॻोठाणे पारां मेडिकल स्टोर मालिक के मुद्दे खारिज इंजेक्शन ॾियण तां शिकायत कई वई आहे। मेडिकल स्टोर मालिक जो चवण हो त इंजेक्शन कंपनी तरफां ई एक्सपायर आयल आहे। ॻोठाणे तरफां वीडियो बयान जारी कंदे सिहत खाते के नोटिस वठण जी अपील कई वई आहे। ठकराटो में मेडिकल स्टोरन ते मुद्दे खारिज दवाओं विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे। मेडिकल स्टोर मालिक ॻोठाणे कमरुद्दीन महर के मुद्दे खारिज इंजेक्शन ॾेई छॾी आहे। ॻोठाणे पारां मेडिकल स्टोर मालिक के मुद्दे खारिज इंजेक्शन ॾियण तां शिकायत कई वई आहे। मेडिकल स्टोर मालिक जो चवण हो त इंजेक्शन कंपनी तरफां ई एक्सपायर आयल आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद आगाह कजो, ठकराटो में मेडिकल स्टोरन ते मुद्दे खारिज दवाओं विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे, छा अपडेट आहे हिन बाबति? जी बिल्कुल ही ठकराटो मेडिकल स्टोर में जो मुद्दे खारिज दवाओं विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठाणे जेको कमरुद्दीन महर आहे उन इंकशाफ थियो आहे त 2-3 ॾींहं अॻु में जेको मेडिकल स्टोर मालिक दानिश आराई आहे उन खां हिकु इंजेक्शन जेका फोर्टास 1 ग्राम में उन ख़रीद कई जेका 9/2022 ते एक्सपायर थी वई। जॾहिं ॻोठाणे वरी उन स्टोर मालिक चयो त हीअ तव्हां एक्सपायर छो ॾिनी आहे, उन चयो त इहा असांजो कसूर न आहे, इहा जेका एक्सपायर आहे उहा कंपनी खां ई आयल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केतिरा ई दफ़ा हिते हेल्थ केयर कमीशन जूं टीमूं पिणु आयूं, पर केतिरा ॾींहं का बि अहिड़ी कार्रवाई न थी सघी आहे जेके इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ जल्दी कार्रवाई करे। जी मजीद महिरबानी जी।